अख उल्टी धार वऊं उबतो आम खां जे लहवारो लोक वहे तू ऊंचो वहे उभार। अज जे दौर जूं तकाज़ाऊं लतीफ़ी तकाज़ाऊं ही आहिनि। आराम जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी गंद में गुज़ारे हिन दुनिया मां बेनामो निशान थी वञणो नाहे। हिन दुनिया ते पंहिंजे कदमनि जा निशान छॾणा आहिनि, पंहिंजे पोरे जा, पंहिंजे पघर जा, पंहिंजे इल्म जा, पंहिंजी अक़ल जा, पंहिंजे वजूद जा। दुनिया में ईअं गुज़ारे वञणो आहे जो वक़्त जे वारी जे मथां निशान हुजनि। ईंदड़ नस्ल चवनि यार जेको मुड़ुसु माण्हू हो जो रही वियो हो फलाणो फलाण जो, अलाए केरु हो पर निशान बीठा। सियासी अवामी ऐं क़ौमपरस्त अॻुवाणनि पाणी नाणी ऐं वसीलनि जी ग़ैर मसनफ़ाणी विर्च ते ॻणिती ज़ाहिर कंदे नंढनि सूबनि ऐं मज़लूम क़ौमनि खे संदनि हक़ ॾियारण लाइ गॾियल तौर ते मुनज़्ज़म पुरअमन अवामी जमहूरी ऐं सियासी जदोजहद शुरू करण ते ज़ोर ॾिनो आहे ऐं महान ॾाई अदीब सियासतदान मुफ़क्किर ऐं क़ानूनदान रसूल बख़्श पलीजे खे भेटा पेश कंदे सियासतदाननि सिंध बलूचिस्तान जे क़ौमपरस्तनि अॻुवाणनि समेत सराइकी अॻुवाणनि दुनिया जे मज़लूम क़ौमनि जो वकील करार ॾींदे मुल्क खे मौजूदा अनारखे मां कढण तोड़े सिंध ऐं बलूचिस्तान समेत मज़लूम क़ौमनि खे संदनि हक़ ॾियारण लाइ रसूल बख़्श पलीजे जी फ़िक्र ते हलंदे अमली जदोजहद करण ते ज़ोर ॾिनो आहे ऐं अवामी तहरीक सिंध में पाणी जी खोट मादनी वसीलनि ते कब्ज़े तोड़े सिंधु दरिया जे वहिकरनि ते ॾाइड़ी ख़िलाफ़ जल्द कराची में अवामी जलसो सॾाए ऐं एहतिजाजी लॉन्ग मार्च शुरू करण जो चुतार ॾेई छॾियो आहे। जुंगशाई लॻ ॻोठ मंगर ख़ान पलीजे में महान ॾाई सियासतदान रसूल बख़्श पलीजे जी आख़िरी आरामगाह वटि अवामी तहरीक पारां पलीजे जी चौथी वरसी जे सिलसिले में मुख्य तक़रीब खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाणनि नूर अहमद कातियार, मसरूर नूरानी, क़ानूनदान सज्जाद चांडियो, सिंधियाणी तहरीक जी सदर सुभानी डायरी, सिंध जी क़ौमपरस्त अॻुवाण इलाही बख़्श बिकिक, अवामी नेशनल पार्टी जे सेक्रेटरी जनरल यूनुस बोनरी, बलोच क़ौमपरस्त अॻुवाण अब्दुल रऊफ़ मेंगल, ज़ैनशाह अवामी वर्कर्स पार्टी जी ज़िया भट्टी, सराइकी अॻुवाण ग़ुलाम फरीद कोरेजो, मंज़ूर गेलानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त रसूल बख़्श पलीजो न रुॻो सिंध जो केस विढ़ंदो पर वकील हो, पर हिन तारीख़ी जदोजहद जो रस्तो इख़्तियार कयो ऐं पूरे मुल्क अंदरि अमली अवामी इनक़लाबी ऐं नज़रियाती आदर्शी जदोजहद ज़रिए अवाम में सुजाॻी जो शऊर पैदा कयो। मुल्क अंदरि पाणी नाणी तोड़े गैस ऐं ॿियनि वसीलनि जे मामले में ग़ैर मसनफ़ाणी विर्च ते सख़्त ॻणिती ज़ाहिर कंदे गॾियल तौर ते अवामी जमहूरी ऐं पुरअमन जदोजहद हलाइण ते ज़ोर ॾिनो। इन मौक़े ते सिंधियाणी तहरीक जे ॿारणी सिंध खे अज़ीम ॾाई रसूल बख़्श पलीजो खे सलामी पेश कई जॾहिं त मुख़्तलिफ़ फ़नकारनि ऐं राॻीनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे पलीजे खे भेटा पेश कई। हक़ नवाज़ चांडियो, जेकब न्यूज़, ठट्टो।